दादू खान रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। डीएसपी सिटी मुश्ताक अहमद आलमानी जी अॻवानी में शानदार तक़रीब मुनक़िद कई वई। सब इंस्पेक्टर सैद महबूब शाह 60 साल बाद पुलिस डिपार्टमेंट मां रिटायरमेंट थी वियो। संदसि जी ईमान में आजियानो रखियो वियो, जंहिंमें डीएसपी सिटी मुश्ताक अहमद आलमानी, डीएसपी ऑफिस जे रेडर अली मोहम्मद भुट्टो, तसवर अली ब्रह्माणी ऐं दादू शहर जे सियासी समाजी अॻवाननि ज़मीर चांडियो, अनवर चांडियो, ॿियनि सियासी समाजी अॻवाननि पिणु शिरकत कई। सब इंस्पेक्टर सैद महबूब शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 60 साल पंहिंजे रिटायरमेंट ताईं पंहिंजी ड्यूटी ईमानदारी ऐं सचाई सां करे पुलिस डिपार्टमेंट जो नालो रोशन कयो आहे। 60 साल में मुंहिंजे मथां कॾहिं केस दाख़िल न थियो आहे। हर ग़रीब मज़लूम माण्हुनि जी हिमायत करे पंहिंजी ड्यूटी सरअंजाम ॾिनी आहे, जंहिं सबबि पुलिस डिपार्टमेंट में हर ईंदड़ एसएसपी संदसि मुख़्तलिफ़ थाणनि खुदाबाद, मखदूम बिलावल समेत मुख़्तलिफ़ थाणनि ते एसएचओ मुक़रर करे ड्यूटी वरिती आहे। मूंखे फ़ख्रु आहे मूं सिंध पुलिस जो नालो रोशन कयो आहे। डीएसपी मुश्ताक आलमानी तरफ़ां सैयद महबूब शाह खे संदसि रिटायरमेंट थियण ते सिंधी टोपी अजरकी गुलनि जा हार पारां आजियां कई वई। डीएसपी सिटी मुश्ताक आलमानी संदसि 60 साल ड्यूटी खे ईमानदारी सां निभाइण ते पिणु साराह कई। तक़रीब में शिरकत कंदड़ दोस्तनि गुलनि जा हार पारां मुबारकूं पिणु ॾिनियूं।